असीम माण्हुनि मां आयो जेकी 14,000 माण्हुनि मां 20 था थियनि। शाह लतीफ़ यूनिवर्सिटी मां 14,000 शागिर्द आहिनि, 210 उस्ताद आहिनि, तक़रीबन 1,500 मुलाज़िम आहिनि। उन्हनि 1,500 मुलाज़िमनि या हज़ारनि मां जेकॾहिं बि 4, 5 या 20, 25 ॼणा अचो था तव्हीं हक़परस्त जिदोजहद ते क़ौमी तबक़ाती ऐं भेनरुनि लाइ जिदोजहद कंदड़ हिकिड़ा अज़ीम माण्हू आहियो, तव्हीं घटि माण्हू न आहियो। तव्हांखे पाण ते फ़ख़्रु हुजणु खपे। बाद में असां अचूं था पंहिंजे मक़सद ते। हिन वक़्तु तमामु ॾुखी हालतुनि खां गुज़री रही आहे। हिक खां हिकु हिन धरती माउ जे सीने ते कुआड़ियूं लॻनि थियूं। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिकिड़ी भेण असांजी नायला रिंद क़तल थी थी वञे। इंतिज़ामिया तबियत बि थोरी ख़राबु आहे, मां आवाज़ नथो वठी सघां। इंतिज़ामिया ॾिसणु वक़्तु ई चई थी सघे बाबा हीउ क़तल आहे। निमिरता पाव लटके लाश मिले थो, बाबा क़तल आहे। नौशीन बाबा क़तल आहे। भला इंतिज़ामिया मतिलबु छा हिननि खे हलाया पुटनि सभिनी खे ख़बर पइजी थी वञे। बाबा असां ॾिसूं था पंहिंजे अखियुनि सां 4 साल पढ़ंदड़ न्याणी छाई भेनरूं सिर्फ़ु असांजो आहिनि या कंहिं शहर चयो आहे अगरि आग लॻे कि तो सबके घर जलेंगे या मेरा मकान थोड़े ही है। ये सभु ऑफिसर ये जो कल्चर पैदा कयो थो वञे ओवरऑल सिंध में, ये जेका सॼी सूरत पैदा कई थी वञे, छा सिर्फ़ु असांजूं भेनरूं क़तल थींदियूं, छा असांजूं माइरूं क़तल थींदियूं, छा हिननि जूं न्याणियूं इदारनि में कोन थियूं पढ़नि या हिननि जूं भेनरूं इदारनि में कोन थियूं पढ़नि। हीउ अॼुकल्ह जो किसो न आहे साथियो। साथियो हिन वक़्त जो किसो आहे जॾहिं हलीम बाक़ी सिंध यूनिवर्सिटी में वही चए पोइ असांजी नगरी संजन छितिन ते लुटियल सुबुह जा उदास पाछा गुलनि जी मौसम कलियूं न आजूं बहार आंदा पुटनि जा लाशा जॾहिं बि रंग चढ़ी गुलनि ते गुली सदेरी हवा ॾकनि जी बचनि जा सुरका उथिया मंडल में मिली बिशारत घरनि जलण जी तनिनि जो रुख जो ध्यान तो आली जनाब थींदो शहीद जो रत चवे तो कातल थोड़े थोड़े जो हिसाब साथियों असां ॾिसी रहिया आहियूं डॉक्टर परवीन ज़िंदा आहे। एॾियूं अज़ीम भेनरूं निकिरी थियूं अचनि पंहिंजे इदारनि मां ऐं अची मौक़िफ़ रखनि थियूं। मां वरी बि हिन ॻाल्हि ते ईंदुसि कि असांजूं भेनरूं सिर्फ़ु कोन थियूं पढ़नि, हिननि इदारनि में सभिनी जूं भेनरूं पढ़नि थियूं, सभिनी जूं माइरूं पढ़नि थियूं। अॼु जेकॾहिं मुंहिंजी भेण 9th क्लास में आहे, मां वाज़े नमूने चवां थो मुंहिंजी भेण 9th क्लास में आहे, मां पुर उमीद आहियां त मां कंहिं उन पंहिंजी भेण खे यूनिवर्सिटी में मोकिलींदुसि। जेकॾहिं मां पुर उमीद आहियां त मां चाहींदुसि त हिननि इदारनि जो हाल हिननि इदारनि जी सूरत हाल अहिड़ी हुजे जो मुंहिंजी भेण ख़ुशहाल पढ़ी सघे। जेकॾहिं अॼु असांजी हिननि हज़ारनि भेनरुनि मां अॼु असांजी भेण हिकिड़ी अची बीठी आहे, हीअ उन्हनि हज़ारनि भेनरुनि खां हीअ भेण अज़ीम आहे जेका सभिनी सां अची बीठी आहे। तव्हां जेकॾहिं ॿाहिरि 14,000 शागिर्दनि मां हिते आहियो, तव्हां अज़ीम आहियो। असीं का बि दहशतगर्दी नथा कयूं, असां को बि जेका असां इलीगल कमु नथा कयूं। असां कमु इहो था कयूं जेको इंतिज़ामिया खे थ्रेट ॾिनो आहे। असीं नवकोट जो वाक़ियो मां ज़िक्र कंदुसि, इल्मास बान जो वाक़ियो ज़िक्र कंदुसि। इल्मास बान जो किसो थिए थो, सिंध यूनिवर्सिटी मां छोकिरी अॻवा थी थिए, सोशियोलॉजी फाइनल ईयर जी शागिर्दाणी। तव्हां मां मूंखे बादशाह शागिर्द ॿुधाइनि, पोइ चाहींदो मां 4 साल पढ़ी करे 4थे साल जे आख़िरी सेमेस्टर में चवां थो मां डिग्री बि नथो वठां ऐं घर थो वञा, न वेंदो न मतिलबु को त प्रेशर आहे न। उन भेण खे चवनि था तो इंसान में मीडिया खां परे रह। अरे बाबा 4 साल उन सोशियोलॉजी डिपार्टमेंट में ख़र्च कयो आहे, उहो पढ़ी आहे, उन जूं यादूं आहिनि। निमिरता जिंदाणी फाइनल ईयर जी शागिर्द आहिनि, बाबा ख़ुदकुशी थी करे। असां अंधा न आहियूं, असां पढ़ियल लिखियल बादशाह शागिर्द आहियूं। मां पॉलिटिकल साइंस जो शागिर्द आहियां, मां सम्झां थो, मां सोशल साइंसिस ते रिसर्च थो कयां। मूंखे ख़बर आहे त 4 साल पढ़ंदड़ न्याणी कॾहिं बि ख़ुदकुशी न कंदी। एॾो वॾो वाज़े तव्हांजे साम्हूं सबूत पियो आहे त हिकिड़ी भेण सां बि उन दरिंदे जा हथ आहिनि, ॿी भेण खे क़तल करण में बि उन दरिंदे जा हथ आहिनि। असीं पंहिंजे भेनरुनि जा लाशा अॻु में असां भाइरुनि जा लाशा खयां, उहे कहिड़नि खां खयां उहे ॾिसूं था पिया। अॼु असां भेनरुनि जा लाशा खणूं था पिया। हीअ कहिड़ी रियासत आहे जंहिंमें को इंसाफ़ ई कोन्हे को, जिते ॾिठो ई नथो वञे, वाज़े सबूत मिले थो पियो त बाबा हेॾो ज़ुल्म आहे, एॾी ज़्यादती आहे, पोइ बि असां माना ॾिसूं था पिया को इंसाफ़ नथो थिए। बसि वठूं था, कॾहिं SP चेंज थियो, कॾहिं DSP चेंज थियो, कॾहिं इदारा हेॾे थिया, कॾहिं फाइल हेॾे होॾे थी आहे। तंहिंजे करे लास्ट वन में मां लतीफ़ जी शागिर्द सियासत ते मौक़िफ़ रखंदुसि, मां वाज़े कंदुसि। साथियो तव्हां वटि हिकिड़ा अज़ीम माण्हू पिया आहिनि, तव्हां पंहिंजो वक़्तु कढी करे मूंखे ॾियो, मूंखे अधु कलाक ॾियो, मां तव्हांखे चाहियां थो प्यारियां ईंदो, चवंदो यार मां पढ़ां थो पियो। तव्हां वटि अहिड़ा अज़ीम माण्हू पिया आहिनि जो तव्हांजे हक़नि लाइ जिदोजहद कनि था, घर घर सीड़ायूं वेठा आहिनि, अलाए काॾों ख़र्चो था आणनि। तव्हां वटि पिया आहिनि, तव्हां लाइ अचनि था, रूम टू रूम अचनि था, अलाए केतिरा शागिर्द आहिनि, कहिड़े फ़िक्र सां आहिनि, पर तव्हांजी भलाई सोचनि था पिया, तव्हां वटि अचनि था पिया। मां रूम टू रूम वञा थो, क्लास टू क्लास वञा थो, हर हिकु खे पर्सनल मैसेज थो कयां। हालांकि असां वटि एतिरो टाइम न आहे, पर पोइ बि तव्हांखे ॾियूं था। तव्हां वटि एतिरा अज़ीम माण्हू
मां तव्हांखे इल्तिजा थो कयां त बराए महिरबानी पंहिंजे अॻवाननि ते पंहिंजे उन्हनि शागिर्द साथियुनि ते यकीन करियो कोदेस मदर विंग्स अलॻि थींदियूं आहिनि जेके वॾियूं तंज़ीमूं अलॻि थींदियूं आहिनि असांजी शागिर्द जदोजहद हिकिड़ी आहे असां वटि को बि मुतज़ाद कोन्हे को असां वटि को बि तज़ाद कोन्हे को मां त अञा उस्तादनि खे बि चवंदुसि जेके टीह हिते वेठा आहिनि जंहिंखे पघार उहे नथो मिले मां त उन्हनि खे बाबा अची गॾु थियो को मसइलो ई न आहे असां कहिड़ो इलीगल कमु था कयूं असां वटि आहे दोस्त आहिनि साईं जी एम फिक्र खां आहे दोस्त आहे ISF खां आहे तला उहे दोस्त आहिनि सभु इहे दोस्त आहिनि ऐं आकिब आहे इहे दोस्त पिया आहिनि उहे तव्हांजे रवैये जे करे बदज़न थी विया आहिनि अहिड़ा अज़ीम माण्हू पिया आहिनि तव्हां सोचे नथा सघो निकिरण खां पोइ माण्हू केॾा वॾा अज़ीम आहिनि अज़ीम माण्हू खे सिंग न हूंदा आहिनि इहे तव्हां सां गॾु बीठा आहिनि पोइ तव्हां सां गॾु हिन कचहरी में वेहंदा पर अज़ीम आहिनि जेके दोस्त असां निकिरी विया फाइनल करे विया उहे तव्हां खां अॼु पैसा घुरण अचंदा हुया तव्हां वटि मिल्कियत लिखाईंदा हुया न उहे छा 4 साल मखसूस किसो आहे तव्हां वटि रहनि था वरी तव्हां चवनि था पंहिंजे हक़नि लाइ ॻाल्हाए छा था तव्हां चवंदा कुआड़ियूं खणी बाबा 2 मिंट अचो 2 मिंट ॻाल्हायोसीं न गेट बंदि था कयूं न कंहिं तकलीफ़ थिए जेको बीहे त बीहे न बीहे त वेंदी मर्ज़ी आहे तकलीफ़ आहे कंहिं वटि न आहे को मसइलो ई न आहे पुरमन आहे बीठा थी असां पाण खे तकलीफ़ ॾिनीसीं उस ते बीठासीं उस वेठासीं खाधोसीं न खाधोसीं उहा सभु मर्ज़ी ठीकु आहे मां हिन तकरीर खे पंहिंजे इख़्तिताम थियण ॾींदुसि फोरम मां ॿ टे साथी आहिनि ISF आहे तला आहे आकिब आहे इहे 4 दोस्त मोटिव रखंदा